बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी जेको है पास्ट परफेक्ट टेंस यानी ज़मान माजी कामिल या ज़मान माजी बई के बारे में पढ़ंदासूं। Such a form of verb which tells us that subject started some work in previous time and it was completed in the same time, that is called past perfect tense। फेल जहिड़ी सूरत जेका ॿुधाए त फ़ाइल को कम गुज़िरियल वक़्त में शुरू कयो ऐं उनखे साॻे वक़्त में पूरो कयईं त उनखे ज़मान माज़ी कामिल या ज़मान माज़ी बईद चइबो आहे। असां पहिरें बि तव्हांखे ॿुधायो आहे त हिन ज़मान में जेको आहे फेल जी टी सूरत इस्तेमालु थींदी आहे ऐं जेकॾहिं असां ज़मान हाल जे हेल्पिंग वर्ब जी जॻह ते ज़मान माज़ी जो हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कयूं त असांजो जेको टेंस आहे ज़मान हाल कामिल मां जेको आहे ज़मान माज़ी कामिल में जेको आहे तब्दील थी वेंदो। त असां जेको आहे परफेक्ट जेका बि टेंस पढ़ूं था उन सभिनी में जेको आहे फेल जी टी सूरत इस्तेमालु थींदी आहे। जीअं असांजो ज़मान हाल कामिल में जेको आहे हेल्पिंग वर्ब हुया हैव ऐं हेज़। हाणे जेको आहे असांजे हिन ज़मान में जेको असांजो हेल्पिंग वर्ब आहे सिर्फ़ु हिकिड़ो हेड आहे जेको सभिनी क़िस्मनि जो जेको आहे सब्जेक्ट सां इस्तेमालु थिए थो, चाहे हुजे आई हुजे हुई हुजे यू हुजे ही हुजे शी हुजे इट हुजे इसम वाहिद हुजे या इसम जमा हुजे, उन सभिनी सां जेको आहे असां हेड खे इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं जेकॾहिं असां बयानी जुमलनि खे जेको आहे नाकारी जुमलनि में तब्दील करणु चाहियूं त असां जेको आहे हेड जे पुठियां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जेको बयानी जुमिलो आहे उहो नाकारी जुमले में तब्दील थी वेंदो। ऐं जेकॾहिं असां बयानी जुमले खे सवाली जुमले में तब्दील करणु चाहियूं था त सब्जेक्ट खां बाद में जेको हेड इस्तेमालु थियो आहे उन हेड खे जेको आहे असां सब्जेक्ट खां में रखंदासीं त असांजो जुमिलो जेको आहे उहो बयानी जुमले मां सवाली जुमले में तब्दील थी वेंदो ऐं जुमले जे आख़िर में जेको आहे असां क्वेश्चन मार्क ॾींदासीं। उन खां बाद में जेकॾहिं असां ज़मान माज़ी कामिल जे जुमले खे जेको आहे सवाली या नाकारी में तब्दील करणु चाहियूं था त असां जेको आहे हेड खे सब्जेक्ट खां पहिरियों रखंदासीं, उन खां बाद में सब्जेक्ट ऐं सब्जेक्ट खां बाद में नॉट ऐं उन खां बाद में जेको जुमिलो बक़ाया आहे उनखे ओड़े तरीक़े सां रखंदासीं त असांजो जुमिलो जेको आहे बयानी जुमले मां सवाली या नाकारी जुमले में तब्दील थी वेंदो ऐं जुमले जे आख़िर में जेको आहे असां क्वेश्चन मार्क ॾींदासीं। जीअं असां अॻे लेक्चर में ज़मान हाल कामिल वारे लेक्चर में ॿुधायो हुयो त ज़मान हाल जो जेको जुमिलो आहे उहो ज़मान माज़ी जे जुमले वांगुरु हूंदो आहे, लेकिन उन जे पुठियां जेको आहे असां आहे आहिनि आहियूं ऐं आहे जा लफ़्ज़ जेकॾहिं इस्तेमालु कयूं था त असांजो जेको जुमिलो आहे उहो ज़मान हाल कामिल में थी वेंदो आहे। हिते साॻी जेको आहे त कंडीशन आहे, असांजो जुमिलो हूंदो जेको आहे ज़मान माज़ी जो आहे सिंधी में, लेकिन उन जे पुठियां जेकॾहिं असां हुयो हुया हुई हो अहिड़ा लफ़्ज़ जेकॾहिं असां इस्तेमालु कयूं था त असांजो जेको जुमिलो आहे ज़मान माज़ी जे जुमले मां जेको आहे ज़मान माज़ी बईद या ज़मान माज़ी कामिल जे जुमले में तब्दील थी वेंदो आहे। जीअं मां तव्हां चयो त मां किताब ख़रीद कयो, जेकॾहिं उन जे पुठियां असां आहे ॾियूं था त ज़मान हाल कामिल में तब्दील थी वञे थो। ऐं जेकॾहिं असां मां किताब ख़रीद कयो उन जे पुठियां जेकॾहिं असां हो जो इज़ाफ़ो कयूं था त असांजो जेको ज़मान आहे उहो ज़मान माज़ी मां जेको आहे ज़मान माज़ी कामिल में तब्दील थी वञे थो पियो। त इहे ॻाल्हियूं यादि रखणियूं हूंदियूं आहिनि। असां इन ॻाल्हियुनि खे यादि रखंदासीं त असांखे ज़मान हाल हुजे ज़मान माज़ी हुजे या ज़मान मुस्तक़बिल कामिल हुजे त उन्हनि जे जुमलनि खे सिंधी में सुञाणण में असांखे सवलाई थींदी। बाक़ी जेको आहे जेके अंग्रेज़ी जुमलनि में हेव ऐं हेज़ इस्तेमालु थियल आहे उन खां बाद में फेल जी टी सूरत इस्तेमालु थियल आहे त असां सम्झी वेंदासीं त बाबा इहो जेको जुमिलो आहे इहो ज़मान हाल कामिल जो आहे। ऐं जेकॾहिं हिकिड़ो जुमिलो आहे जंहिंमें जेको आहे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट खां बाद में जेकॾहिं हेड आहे ऐं हेड खां बाद में जेको आहे फेल जी टी सूरत इस्तेमालु थियल आहे त असां आसानी सां सम्झींदासीं बाबा इहो जेको जुमिलो आहे ज़मान माज़ी कामिल जो आहे। छाकाणि ज़मान माज़ी कामिल जे जुमले में जेको अंग्रेज़ी जे जुमले में जेको आहे हेल्पिंग वर्ब हिकिड़ो ई आहे जेको सभिनी क़िस्मनि जे फ़ाइलनि सां इस्तेमालु थिए थो, उहो आहे हेड। अचो त असां पंहिंजो जेको आहे एग्ज़ाम्पल्स खे ॾिसूं। जीअं आहे आई हैड रिटन अ लेटर, मां ख़त लिखियो हो। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था आई हैड रिटन अ लेटर, मां ख़त लिखियो त इहो ज़मान माज़ी जुमिलो आहे, लेकिन पुठियां असां हो जो इज़ाफ़ो कयूं था त इहो जुमिलो जेको आहे ज़मान माज़ी जे जुमले मां जेको आहे ज़मान मुस्तक़बिल ज़मान माज़ी कामिल जे जुमले में जेको आहे तब्दील थी थो वञे। उन खां बाद यू हैड बॉट अ न्यू कार, तूं नई कार ख़रीद कई, तूं नई कार ख़रीद कई हुई। उन खां बाद में ही हैड फिनिश्ड हिज वर्क, हुन पंहिंजो कमु पूरो कयो माज़ी आहे। हाणे जे पुठियां हो ॾियूं था त इहो ज़मान माज़ी कामिल में थी वञे थो। उन खां बाद में दे हैड प्लेड क्रिकेट मैच, उन्हनि क्रिकेट मैच
इजाफो कयूं था त ज़मान माज़ी कामिल थी वेंदो न त असां जुमला ते उन्हनि खे खेली ज़मान माज़ी जो जेके हुई जो इजाफो कंदा ज़मान माज़ी कामिल जेके पुठियां आए हूंदा ज़मान हाल कामिल जो चई उन बाद में अस्सलाम हेड लिसन रेड अस्सलाम रेडियो बुद्धो इन पुठियां होल हूंदा त ज़मान माज़ी कामिल थींदो जे असां ॿुधायो ज़मान हाल जो जुमलो जीअं आहे मां किताब ख़रीद कयो आहे या मां किताब ख़रीद करे चुको आया त हिन में भी जेको आहे हिते जीअं आहे आई हैड रिटन अ लेटर मां ख़त लिखी चुको आया न थींदो बल्कि मां ख़त लिखी चुको हुयुसि यू हैड बॉट अ न्यू कार तो मुई कार ख़रीद करे चुको हुई ही हैड फिनिश्ड हिज वर्क हू पंहिंजो कम पूरो करे चुको हो दे हैड प्लेड क्रिकेट मैच उहे क्रिकेट मैच खेली चुका हुया असलम हैड लिसन रेडियो असलम रेडियो ॿुधी चुको हो असां अहिड़े तरीक़े सां भी इन ज़मान के जेका सिंधी में सुञाणे सघंदा जुमलो हुजे मां मानी खाधी हुई या मां मानी खाई चुको हुयुसि मां क्लास वर्क या होमवर्क कयो हो या मां क्लास वर्क या होमवर्क करे चुको हुयुसि चवण जो मक़सदु आहे तव्हां ॿिन्ही तरीक़नि सां जेको आहे जुमलनि खे ॾिसूं था हाणे असां चवंदा आहियूं जेको आहे टेंस में जेको आहे हिकिड़ो ई हेल्पिंग वर्ब आहे जेको सभिनी क़िस्म जे सब्जेक्ट सां इस्तेमालु ॾिसूं था आई यू ही दे असलम इते मुख़्तलिफ़ जेको आहे सब्जेक्ट आहे ॾिसूं था सभिनी खां बाद में जेको आहे हेड इस्तेमालु थियो आहे ऐं सभिनी क़िस्मनि जे फ़ाइलनि सां इस्तेमालु थिए थो हाणे जेकॾहिं असां चऊं था असांजा इहे बयानी जुमला आहिनि ऐं असां इन बयानी जुमलनि खे जेको आहे नाकारी जुमलनि में तब्दील करणु चाहियूं था जहिड़े तरह सां हेव ऐं हेज जे पुठियां नॉट जो इज़ाफ़ो करे जेको आहे असां बयानी जुमले खे नाकारी जुमले में तब्दील कयो त हिते बि असां जेको आहे हेड जे पुठियां जेकॾहिं नॉट जो इज़ाफ़ो कयूं था त असांजो जुमलो जेको आहे उहो बयानी जुमले मां जेको आहे नाकारी जुमले में तब्दील थी वेंदो असां सभिनी जेका हेड लॻाइल आहिनि उन जे पुठियां जेकॾहिं असां नॉट जो इज़ाफ़ो कयूं था त असांजो जेको टेंस आहे जुमलो आहे उहो बयानी जुमले मां जेको आहे नाकारी जुमले में तब्दील थी थो पियो वञे हाणे जेकॾहिं असां चऊं था त इन जुमले खे जेको आहे असां बयानी जुमले खे सवालिया जुमले में तब्दील कयो जहिड़े हेव ऐं हेज के जेको आहे सब्जेक्ट आॻ में रखियो ऐं उन खां बाद में जीअं जुमलो हुयो उन साॻियो जुमलो जेको आहे असां लिखियो त असांजो जेको जुमलो हुयो बयानी जुमले खां सवालिया जुमले में तब्दील थियो हाणे जेकॾहिं असां हिते नॉट निकिरायूं था त असांजे नाकारी जुमले मां साॻियो वरी जेको आहे असांजा जेका जुमला आहिनि उहे जेको आहे बयानी जुमले में तब्दील थी था वञनि पिया हाणे जेकॾहिं चऊं था असां इन जुमलनि खे जेको आहे बयानी जुमले खे जेको आहे सवाली जुमले में तब्दील करणु चाहियूं था त असां जेको आहे सिर्फ़ु हेल्पिंग वर्ब हेड खे खणी जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं त असांजो जेको बयानी जुमलो आहे उहो हाणे असांजो सवाली जुमले में तब्दील थी वेंदो ऐं असां जुमले जे आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क ॾींदासीं त असांजो जुमलो जेको आहे उहो बयानी जुमले मां जेको आहे सवाली जुमले में तब्दील थी वेंदो त हाणे असां ॾिसो त असांजो जेको बयानी जुमलो हुयो उन मां जेको आहे असां हाणे सवाली जुमलो ठाहे वरितो हाणे असां ॾिसूं था असांजो जेको हेल्पिंग वर्ब आहे उहो सभिनी सब्जेक्ट खां अॻु में बीठो आहे जेकॾहिं असां हेड खे सब्जेक्ट खां अॻु में रखूं था त पोइ असां जेको आहे सब्जेक्ट जो जेको पहिरियों अख़र आहे उन खे असां नंढो कंदासीं जेकॾहिं उहो ज़मीर आहे ऐं जेकॾहिं आहे नाउन त पोइ असां उनजो जेको आहे पहिरियों अख़र जेको आहे उहो नंढो न कंदासीं असलम आहे त असलम जो असां ए जेको आहे नंढो न कंदासीं हाणे जेका आहे जुमले जे आख़िर में जेको आहे असां सवालिया निशान ॾींदासीं असांजो जेको जुमलो आहे उहो बयानी जुमले मां सवाली जुमले में तब्दील थी वियो हाणे जेकॾहिं असां इन जुमले खे जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियूं था त असां हिते बि जेको आहे सब्जेक्ट जे पुठियां जेको आहे सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जेको जुमलो आहे उहो सवाली ऐं नाकारी ठही पवंदो जीअं आहे हेड यू नॉट ही हेड नॉट हेड दे नॉट हेड असलम नॉट त असांजो जेको आहे क्वेश्चन मार्क जुमले जे आख़िर में पहिरियों अॻु में मौजूदु आहे त हाणे असां ॾिसूं था त असांजा जेका बि जुमला हुया सवाली जुमला हुया हाणे असां उनखे सवाली नाकारी में जेकॾहिं तब्दील कयोसीं सिर्फ़ु जेको आहे असां सब्जेक्ट खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कयोसीं असांजा सभु जेका जुमला आहिनि उहे बयानी जो सवाली जुमले में जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील थी विया दोस्तों आज लेक्चर में समझ में ज़मान माज़ी कामिल या ज़मान माज़ी बैद के बारे में पढ़ोसीं इनमें असां पढ़ोसीं इनमें जेको आहे फेल जी अहिड़ी सूरत जेका असांखे ॿुधाए त फ़इल को कमु गुज़िरियल वक़्त में शुरू कयो ऐं साॻे वक़्त में उनखे पूरो कयो त उनखे ज़मान माज़ी कामिल चइबो आहे ऐं उन खां बाद में असां इहो पढ़ियो त हिन जेको आहे ज़मान में हिकिड़ो ई हेल्पिंग वर्ब आहे जेको हेड आहे जेको सभिनी क़िस्मनि जे फ़इलनि सां इस्तेमालु थिए थो पियो ऐं उन खां बाद में हिन टेंस में भी
वक़्तु जेको आहे फेल जी टी सूरत इस्तेमाल थींदी आहे। बेशक असां जेको आहे बयानी जुमले खे नाकारी जुमले में तब्दील कयूं, बयानी जुमले खे सवाली जुमले में तब्दील कयूं, बयानी जुमले के जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमले में असां तब्दील कयूं त कॾहिं बि जेको आहे फेल जी जेकी थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आहे उहा कॾहिं बि जेको आहे चेंज न थींदी, उहा जेको आहे सेम रहंदी आहे। सिर्फ़ु जेको आहे असांजे करे हेल्पिंग वर्ब हेड आहे उनखे जेकॾहिं असां खणी जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखूं था त असांजो जुमलो सवाली ठही पवे थो। ऐं जेकॾहिं जिते हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थियल आहे उनजे पुठियां जेकॾहिं असां नॉट जो इज़ाफ़ो कयूं था त असांजो जुमलो जेको आहे उहो बयानी जुमले मां नाकारी जुमले में तब्दील थी वञे थो पियो। ऐं जेकॾहिं असां जेको आहे हेड के सब्जेक्ट खां अॻु में ऐं नॉट के सब्जेक्ट खां बाद में रखूं था ऐं जुमले जे आख़िर में जेकॾहिं असां क्वेश्चन मार्क ॾियूं था त असांजो जेको जुमलो आहे उहो सवाली ऐं नाकारी तरह जो जुमलो ठही वञे थो पियो। उम्मीद आहे दोस्तों तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे असांजो लेक्चर पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। अल्लाह हाफ़िज़।